तहसील सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची में बाहि वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे इंसानी जानियूं बचाइण लाइ समूरा घुर्बल कदम खणण जी हिदायत करे छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बाहि वाक़े में फौतलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां रेस्क्यू अदारनि खे गॾिजी कम करण जी हिदायत कई वई आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पिणु कराची में बाहि वाक़े में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर रवां खे ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची में बाहि वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे इंसानी जानियूं बचाइण लाइ समूरा घुर्बल कदम खणण जी हिदायत करे छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बाहि वाक़े में फौतलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कम करण जी हिदायत कई वई आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पिणु कराची में बाहि वाक़े में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे।